आप में से बहुत से लोगों का ये सवाल होता है कि आपकी बहन कशिश आपके व्लॉग्स में क्यों नहीं होती, कशिश किधर होती है, कशिश कहाँ गायब है, कशिश आपसे दूर क्यों है, कौन से सिटी में रहती है, कौन सी यूनिवर्सिटी में स्टडी करती है। तो आप सबके सवालों का जवाब आपको इस व्लॉग में मिलेगा। प्लस ये मेरी बहन का सोलो व्लॉग है, फर्स्ट टाइम, तो इसको बहुत सारा प्यार और बहुत सारा सपोर्ट दिखाना है आपने। तो एंड तक लाजमी देखना है व्लॉग। एंड यस, ये व्लॉग जो है ना वो सिंधी में है। हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल द बॉस बुलानीस। अॼु जो व्लॉग शूट करे रही आहियां मां, यानी कशिश बुलानी। ऐं अॼु मां रखंदमि तो सुबह जे 8:30 खां वठी करे शाम जे 7 या 6 तक मां यूनी में छा कंदी आहियां। हाणे सुबुह जा थी रहिया आहिनि 8। उई खुल सुबह जा थी रहिया आहिनि 8 ऐं मां वेट करे रही आहियां पंहिंजे वैन वारे जो। मुंहिंजे वैन वारो एतिरो तो होशियारु आहे, हू असांखे फ़ोन कंदो, चवंदो लही अचो जॾहिं तूं ख़ुदि हैदराबाद में हूंदो। पर जॾहिं असां लही वहंदासीं पोइ असांखे ख़बर पवंदी तूं अञा बहिरिया तक ई न पहुतो आहे। वैन वारो थोरो असांते तर्स खाईंदा करो, एॾी गर्मी पई आहे। जी साजिद भाई, जी जी मैं जाऊं? क्यों? कंटिन्यू नहीं कर रही हो आप? अभी तो की है, आओ आओ। आ रही हूँ मैं। मूंखे फ़ोन कई लही अच, लेकिन पाण अञा तक आयो ई न आहे। ये किथे आहे तुंहिंजी वैन साजिद? किथे बि नज़र नथी अचे। एसी लाइ ॿुधा न, रुक जाइए हम। एसी लाइ ॿुधा न पोइ बसि। मैं तुम्हें दूंगा, तुम ग्रुप में डाल दे क्रिकेट ग्रुप में। बाक़ी फोन ग्रुप लगा जिसके ऊपर। मां एतिरी वांदी न आहियां, तूं ॿुधा तूं एसी वारी कॾहिं गाॾी बुक थो कराए। ए कूड़ अथसि जंहिंमहिल जरूरत की जात जानते हैं, मैं पुलिस में लगा हूं। ऑफ कैमरा ॻाल्हाईंदो आहे, ऑन कैमरा चुप थी वेंदो आहे। बुक कई थी, कहिड़ी बुक कई थी? मुंह पे डाल दो पट्टा। सुबह जे 8:45 बजे मुंहिंजी हूंदी आहे लैब जी क्लास। ऐं क़िस्मती असां डायरेक्ट वञी क्लास में पहुतासीं। ऐं जीअं असां पहुतासीं असां ॾिठोसीं त सर हुन टाइम अटेंडेंस ई लॻाए रहियो हुयो। प्रेज़ेंट। यूनी पहुचंदे मुंहिंजे वारनि जी हालत ॾाढी किनी थी वई। त मूं सोचियो क्लास में ब्रेक वठी छो न अची पहिरियां पंहिंजा वार थोरा सेट करे छॾियां, पर स्टिल ओड़ा सेट न थिया आहिनि, छाकाणि मुंहिंजो बैग क्लास में ई आहे, कंघी हुन में ई आहे। ऐं क्लास में अगरि मां बैग खणंदमि त सर खे लॻंदो ई बंक थी करे, हू वरी हरू मुंहिंजी एब्सेंट लॻंदो। फिर साला ये दुख का खत्म नहीं होता बे। पहिरियां ई मां एब्सेंट जे करे सुबह जो 8:30 बजे जी क्लास थी वठां। न 8:30 वारी क्लास केरु वठंदो आहे यार, मूंखे सम्झ ई न ईंदी आहे। ख़ैर हाणे वापसि थी वञा, छाकाणि सर खे लॻंदो ई शायदि वई हली बैग हिते रखी वई ऐं जी ॿी साथी अची जो बैग खणंदी। चलो ऐं हिते असांखे हिकु टास्क मिलियो जेको असां चैट जीपीटी खां कॉपी करे कयो। शाबाश बेटा। ऐं हिते मां आस्था खे ऊप जी क्लास में MVC असाइनमेंट कंदे पकतो। क्लास ख़तमु थियण खां बाद मां ऐं आस्था वियासीं हिकु सुठी जॻह ॻोल्हण जिते असांजूं सुठियूं पिक्चर्स अचनि इकरा में। ऐं आयु कोड ई असांखे सम्झ आयो। ऐं हीअ आहे इकरा जी फेमस रूफ टॉप, जेका शाम जे टाइम सनसेट वक़्तु ॾाढी प्यारी लॻंदी आहे। एॾी गर्मी में पिक्चर्स क्लिक कराइण खां बाद मां ऐं आस्था वियासीं GCR गर्ल्स कॉमन रूम में। वञी करे असां उते कयोसीं थोरो टाइम रेस्ट। ख़ैर हीअ आहे असांजो कैंटीन, जितां हंसिका पंहिंजो पुलाव गरम करायो जेको हू घरां खणी आई। ऐं असांजी कैंटीन में हर हिकु शइ अवेलेबल हूंदी आहे, चाहे हू जंक फूड हुजे या फिर लंच हुजे। यूनी खां निकिरण खां बाद असां आयासीं कैफ़े गुल ते असां AC जी हवा खाइण आयासीं, बट असां चयोसीं हंसिका हुते पंहिंजो पुलाव खाईंदी। पोइ असां वरी वियासीं नसीब बिरयानी ते चिकन बिरयानी खाइण। असीं जिथे बि वेंदा आहियूं असां हुते खाइण पीअण खां वधीक त मस्ती कंदा आहियूं। बिरयानी खाई करे असां डायरेक्ट आयासीं स्लश वारे ॾे। असांजी क्लास में अञा 2 घंटा पिया हुया। पोइ असां सोचियोसीं स्लश वठी करे असां डायरेक्ट वेंदासीं यूनी में वेही करे AC में पीअंदासीं। ऐं ॿी क्लास असांजी हमेशह 4 बजे स्टार्ट थींदी आहे।